अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा शिरोज खान बिजार खान सां मिलंदो ऐं उनखे सभु सलाहूं ॾींदो, छा रेस बिजार खान शम्स जे पोयां पंहिंजा माण्हू बचे छॾींदो, छा रेस बहादुर खान टेस्ट जी पारू पटाइण में कामयाब थी वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी इन अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी इन अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान शम्स खे घुराईंदो ऐं उन सां कुझु ॻाल्हियूं कंदो। उनखे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन रेस बहादुर खान खे पूरो करे वठ। अगरि जेकॾहिं तो रेस बहादुर खान खे पूरो कयो त पोइ साइण बि तुंहिंजी थी वेंदी ऐं हू तोसां निकाह बि करे वठंदो। छो जो बहादुर खान जे मरण खां पोइ हुनजो केर बि वारिस न आहे। हिकु शेरोज खान आहे जो जेल में आहे, इन करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पंहिंजा कम करे वठ। शम्स चवंदो त बिजार खान मुंहिंजे मुंहं में एतिरी ताक़त न आहे जो मां रेस बहादुर खान खे मारियां। अगरि जेकॾहिं मूं हुनखे का नुक़सान बि पहुचायो त मुंहिंजो जीअण मरण हराम थी वेंदो, रुख़सार पैगम बि मूंसां न मिली सघंदो। ऐं उन खां पोइ शम्स हुनजे उताक मां निकिरंदो त बिजार खान पंहिंजा माण्हू शम्स जे पोयां लॻाए छॾींदो ऐं हू शम्स जी जाचूसी कंदो। पोइ शम्स खे बि इहा पक पइजी वेंदी त मुंहिंजे पोयां हिकु माण्हू आहे जेको मुंहिंजी जाचूसी कंदो आहे। शम्स बि हिकु चालाक माण्हू आहे ऐं उन खां लिकी लिकी ईअं हलियो वेंदो जो उनखे ख़बर बि कान पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान डीएसपी लाइ एतिरी त कोशिशि कंदो ऐं हर माण्हू सां ॻाल्हाईंदो, बहरहाल डीएसपी हुनजे पुट शेरोज खे कॾहिं बि आज़ाद कोन कराईंदो। रेस बहादुर खान खे एतिरा त बाहियूं ॾेई छॾींदो जो हू कंध खणी हलण जहिड़ो बि न थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह मुराद जेको आहे ज़र अली खे सम्झाईंदो, ज़र अली खे चवंदो त तूं अञा नंढड़ो ॿार आहीं, तुंहिंजे लाइ एतिरी दुश्मनी बि भली न आहे, तंहिंजे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन दुश्मनी खे ख़तम कर। ज़र अली चवंदो त चाचा साईं, अगरि जेकॾहिं शेरोज खान ऐं बहादुर खान कुंज जे रिश्ते तां हथ नथा खणनि जेसीं ताईं मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, जो हू ॿई शातिर इंसान आहिनि, कुंज खे न कुंज खे का नुक़सान पहुचाईंदा। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।